पंजाब जो अगुणो वॾो वज़ीर ऐं तहरीक इंसाफ़ जो सदर चौधरी परवेज़ इलाही हिक केस में बरी थियण खां पोइ ॿिए में गिरफ़्तार लाहौर जी अदालत परवेज़ इलाही खे ज़मीन ते कब्ज़े जे केस मां बरी करे छॾियो। एंटी करप्शन केस गुजरावाला जे केस में ॿीहर गिरफ़्तार करे वरितो। डीजी एंटी करप्शन जो चवणु आहे त अदालत जो फ़ैसिलो मेरिट ख़िलाफ़ आहे। परवेज़ इलाही खे जल्द गुजरावाला मुंतक़िल कयो वेंदो। वसीम अकरम प्लस सियासत में क्लीन बोर्ड पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो। पाक फ़ौज सां गॾु बीठल आहियूं ऐं रहंदासीं। 9 मई ते वाक़िअनि जी मज़म्मत कई आहे। बेगुनाह माण्हुनि सां नरमी कई वञे। 14 महीननि खां मुख़्तलिफ़ केसनि खे मुंहुं ॾेई रहियो आहियां। समूरनि स्टेक होल्डर्स खे मुल्की बहितरी लाइ सोचणु घुरिजे। तहरीक इंसाफ़ जी गिरफ़्तार औरतुनि जेल में तशद्दुद ऐं ज़्यादती वारनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। ख़दीजा शाह, आलिया हमज़ा ॿियूं गिरफ़्तार औरतूं अदालत में पेश। सदन चवणु आहे त जेल में मथल तशद्दुद जा इल्ज़ाम ग़लति आहिनि। खेनि घरनि मां गिरफ़्तार न करणु घुरिजे हा। अगुणे सदर आसिफ अली ज़रदारी जी मुस्लिम लीग काल जे सरबराह चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात। मुल्की मुआशी सियासी सूरतहाल ते गौर वीचार। तहरीक इंसाफ़ जो अगूणो MNA जवाद हसन पीपीए में शामिल। फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त इख़्लाक़ियात जी सियासत कंदड़नि लाइ पीपी जा दर हमेशह लाइ खुलियल आहिनि। PTI जा केतिरा ई अॻवान पीपी में शामिल थियण लाइ राब्ता पिया कनि। रेडियो पाकिस्तान पेशावर ते रिथाबंदीअ सां हमलो कयो वियो। PTI जी विगोड़नि पुरलुट खां पोइ इमारत खे बाहिरी साड़े छॾियो। IMF तरफ़ां $6 अरब जे नए कर्ज़ लाइ शर्त नरम करण खां इनकार। आयशा गौस पाशा जो चवणु आहे त पाकिस्तान वटि IMF वटि वञण खां सवाइ ॿियो को बि हल नाहे। वज़ीर आज़म पाण बि IMF जे डायरेक्टर सां राब्तो कयो पर राज़ी न थी सघियो। नए माली साल जी बजट टैक्स फ्री ॾियणु मुमकिन आहे। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज काज़ी फ़ाइज़ ईसा तरफ़ां अलॻि ग्रुप ठाहिण जी तरदीद। संदसि चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे जजनि में अलॻि ग्रुप ठाहिण वारियूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। चीफ जस्टिस खे सलाम जो जवाब न ॾियण जी ॻाल्हि दुरुस्त आहे। हक़ीक़तुनि खे टोड़े मोड़े ॻाल्हियूं ठाहिण इदारे जी साख लाइ नुक़सानकार आहे। मक़सूदो रिंद में गुम थियल नींगरी ज़्यादती खां पोइ बेदर्दीअ सां क़तल। 8 वरहनि जी ज़ोरा जो तशद्दुद थियल लाश। वाक़िए जो केस दाख़िल। 4 शकी गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त नींगरी खे ज़्यादती खां पोइ तशद्दुद करे क़तल कयो वियो। अॻे क़तल करण दौरान ज़हर पीआरण जी बि कोशिश कई वई। उमरकोट में औरत मुड़ुस ऐं साहुरनि हथां तशद्दुद खां पोइ बेदर्दीअ सां क़तल। उमरकोट पुलिस मक़तूल जे मुड़ुस ऐं सोहरे खे लाकअप हवाले करे छॾियो। वाक़िए जो केस दाख़िल। कंडियारू पुलिस 4 ॾींहं अॻु ॻोठ मेहरू मेतलो मां मुबैना अगवा थियल नारी ऐं नींगरीअ खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस जो चवणु आहे त अमीरा ऐं संगीला खे बाज़ियाब कराए वियो आहे। ॿिन्ही खे सूबे जी अदालत में पेश कयो वेंदो। पटीदन में बासर तरफ़ां नौजवान जी तज़लील ऐं मथस तशद्दुद जो केस। 5 ॼणनि मथां दाख़िल। 1 ॼणो गिरफ़्तार। ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ छापे जो सिलसिलो जारी। ऐं मिपो ख़ास में मेवन जे बादशाह अंबनि जे 3 ॾींहनि वारो मैंगो फेस्टिवल शुरू। ज़राअत खाते जे सेक्रेटरी एजाज़ बैसर ऐं MPA ज़ुल्फ़कार शाह तरफ़ां अंबनि जी निमाइश जो इफ़्तिताह। आबादगारनि तरफ़ां 100 खां वधीक स्टॉल क़ाइम। फैमिलीज़ लाइ मीना बाज़ार बि लॻाई वई।